लाहौर में बरसात तबाही मचाए छड़ी। मुख़्तलिफ़ हादसनि में 7 ॼणा फौत। शहर में बरसात जो 30 सालनि जो रिकॉर्ड टुटी वियो। हेठियान वारा इलाइक़ा पाणीअ में ॿुॾी विया। पोश इलाइक़नि में रोडनि में गोॾे जेॾो पाणी बीठल। क़ज़ाफ़ी स्टेडियम समेत केतिरियूं ई सरकारी ऑफिसूं बरसाती पाणीअ में ॿुॾी वयूं। शहरी घरनि ताईं महदूद थी विया। बिजली जा फीडर ट्रिप थियण सबबि शहर जो वॾो हिसो बिजली खां बि महरूम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पंजाब हुकूमत खे फौरी कदम खणण जो हुकुम। निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी खे इमदादी टीमूं फौरी मुतहरिक करण जी हिदायत। तूफ़ानी बरसातनि बाद निगरान वॾे वज़ीर जो लाहौर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो हंगामी दौरो। मोहसिन नक़वी क़ज़ाफ़ी स्टेडियम, गुलबर्ग, लिबर्टी, गार्डन टाउन ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात बाद पैदा थियल सूरत-ए-हाल जो जाइज़ो वरितो। लाॻापियल अमलदारनि खे हिदायत ॾींदे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी चयो त थोरे वक़्त में रिकॉर्ड बरसात पई। पाणी नेकाली लाइ समूरा वसीला कुतबांदा वञनि। पाणी नेकाली वारे कम जो हू पाण निगरानी करे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त IMF मुआहिदे सां पाकिस्तान खे अॻिते वधण जो मौक़ो मिलियो। शर्तनि ते अमल कयो वेंदो। 12 जुलाई ते IMF एग्ज़ीक्यूटिव बोर्ड इजलास में स्टाफ लेवल मुआहिदे जी मंज़ूरी मिली वेंदी। गुज़िरियल हुकूमत IMF जी शर्तनि जा बखिया उडेड़े छॾिया। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे शहबाज शरीफ़ चयो त नून लीग 10 साल अॻु चीन सां गॾिजी CPEC मंसूबो शुरू कयो। नवाज़ शरीफ़ जी क़यादत में CPEC मंसूबो अॻिते वधियो। CPEC तहत मुल्क में केतिरा ई तरक़ियाती मंसूबा शुरू थिया। CPEC जा दुश्मन ख़िते में तरक़ी, अमन ऐं ख़ुशहाली जा दुश्मन आहिनि। भारत खे CPEC जे रस्ते में रुकावट बणिजण बदिरां उन मां फ़ाइदो खणणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि एपिक्स कमेटी जो इजलास। मईशत जी बहाली ऐं सीड़पकारी बाबति क़दमनि ते इत्मिनान जो इज़हार। वज़ीर आज़म जे परॾेही सीड़पकारी लाइ क़दमनि में तेज़ी आणण हिदायत। इत्तेहादी हुकूमत खे विरसे में तबाह हाल मईशत मिली। मुश्किल ऐं दिलेर फ़ैसिला मुल्क खे तरक़ी तरफ़ वापसि वठी अची रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इजलास खे ख़िताब। इजलास बाद मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो त परॾेही सीड़पकारी जे रस्तनि में रुकावटूं ख़त्म कयूं वेंदियूं। खेनि मुल्क में सिधी रीत ॿाहिरी सीड़पकारी खे वधाइणो आहे। वॾनि मुल्क खे टेक ऑफ ॾांहुं वठी वञण जो मौक़ो आहे। IMF सां स्टाफ लेवल जो मुआहिदो थी वियो आहे, जंहिंजा मुल्की मईशत ते हाकारी असर नज़र अची रहिया आहिनि। ज़राए जे शोबे खे जदीद टेक्नोलॉजी ज़रिए अॻिते वधाइणो आहे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त नालाइक़ शख़्स खे 6 सालनि ताईं मड़े मुल्क तबाह कयो वियो। तहरीक इंसाफ़ जे 5 माण्हुनि पानामा साज़िश खे वाइखो करे छॾियो। हिन वक़्तु पाकिस्तान जी ॾुखियाईअ जो हल नवाज़ शरीफ़ वटि आहे। नवाज़ शरीफ़ चई चीनी सदर CPEC जो तोहफ़ो ॾिनो। गुज़िरियल हुकूमत जी नालाइकी सबबि तवानाई समेत केतिरा ई बहरान पैदा थिया। इत्तेहादी हुकूमत 1 साल खां मुआशी तबाही, बदहाली, बेरोज़गारी, लोड शेडिंग ऐं दहशतगर्दी ख़त्म करण जी कोशिश करे रही आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त मुल्क में वधंदड़ दहशतगर्दी क़ौम लाइ संगीन ख़तरो बणियल आहे। मौजूदा दौर में पुलिस संगीन चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रही आहे। सिंध पुलिस पंहिंजे हौसले खे कॾहिं बि कमज़ोर नाहे कयो। दहशतगर्दी जे चैलेंज खे बहादुरी सां मुंहुं ॾिनो। पुलिस जा जवान मुल्क दुश्मन उनसरनि जो बहादुरी सां मुक़ाबिलो करण लाइ हर वक़्तु तयार आहिनि। पुलिस क़ौमी सतह ते दहशतगर्दी जे मसइले खे असराइती अंदाज़ सां मुंहुं ॾेई रही आहे। पुलिस खातो ज़िम्मेवारियूं सुठे नमूने निभाए रहियो आहे। 5 जुलाई 1977 ते जनरल ज़ियाउल हक़ तरफ़ां जमहूरियत ते हयल राताई खे 46 वरह वियामी विया। अॼोके ॾींहं ते जनरल ज़ियाउल हक़ इलेक्शन फ्रॉड जे नाले ते चूंडियल वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सरकार जो तख़्तो ऊंधो कयो हो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ते सियासी मुख़ालिफ़ मोहम्मद अहमद कसूरी जे तकरारी क़त्ल जो केस हलायो वियो। बाद में सुप्रीम कोर्ट खेसि मौत जी सज़ा ॾिनी। कराची समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼोके ॾींहं खे कारे ॾींहुं तौरु मल्हायो वियो। कराची में पीपल्स पार्टी सेक्रेटेरिएट में तक़रीब मुनक़िद, वक़ार मेहदी ऐं ॿियनि जी शिरकत। शहीद भुट्टो खे संदसि कयल जदोजहद ते भरपूर भेटा पेश।
जमूरियत जी बहाली लाइ फाही क़ैद तशद्दुद बर्दाश्त कंदड़नि खे सलाम। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त 5 जुलाई मुल्क जी सियासी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे जेको सदाईं यादि रखियो वेंदो। पाकिस्तान 5 जुलाई 1977 ते खयल क़दमनि जा नतीजा अॼु ताईं भोॻे रहियो आहे। हिकु लालची टोले मुल्क में लसानी तासुब जूं नर्सरियूं खोले समाज खे तबाह कयो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त आमिर ज़िया मुल्क जे आइन ऐं क़ौम जो ॾोहारी आहे। संदसि आमिरियत दौरान इंसानी हक़नि जी भञकड़ी कई वई। आमिर ज़िया जी सोच जा पैरोकार हिन वक़्तु बि इक़्तिदार जी बुख में मुब्तला आहिनि, पर नाकामी उन्हनि जो मुक़दर बणिजंदी। पीपल्स पार्टी अज़म ऐं हौसले सां जमूरियत लाइ जिदोजहद कंदी रहंदी। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील नामे वटि चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी चूंडियल हुकूमत ख़त्म करे पाकिस्तान में तरक़ी ऐं ख़ुशहालीअ ते राताउ हयो वियो। शहीद भुट्टो ख़िलाफ़ साज़िश न थिए हा त पाकिस्तान अॼु हिकु सुपर पावर मुल्क हुजे हा। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे निसार अहमद खोड़े चयो आहे त माज़ीअ में राति जी ऊंदाही में जमूरी हुकूमतुनि खे घर भीड़ो करे आमिरियत मढ़ी वेंदी हुई। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे अदालती क़त्ल बाबति रेफरेंस ते तुर्त ॿुधणी कई वञे। सुप्रीम कोर्ट सिविलियन जी फौजी अदालतुनि में ट्रायल ख़िलाफ़ आइनी दरख़्वास्तुनि जे मामले ते 22 जून जी ॿुधणीअ वारो लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। वेबसाइट तां हटायल जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो नोट बि शामिल। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा नोट में चयो आहे त सुप्रीम कोर्ट जहिड़ो आइनी इदारो फ़र्द वाहिद जी मर्ज़ीअ सां नथो हली सघे। प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट चीफ जस्टिस ऐं ॿियनि सीनियर जजिस ते लागू थिए थो। बेंच अहिड़े हुजणु घुर्जे जो कंहिंखे शक न थिए त मख़सूस फ़ैसिले लाइ ख़ासि बेंच जोड़ी वई आहे। चीफ जस्टिस पंहिंजनि साथियुनि खे बिना सबब जे गैर ज़रूरी मुड़तर में मुंझाए छॾियो आहे। न गैस न बिजली, लियारी वारनि जो सब्र जवाब ॾेई वियो। माड़ीपुर रोड ते धरणो खे इलेक्ट्रिक ऐं गैस इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। पुलिस तरफ़ां धरणो ख़त्म कराइण जी कोशिश नाकामी ते पुलिस मुज़ाहिरीन ते कुड़की पई। मुज़ाहिरीन तरफ़ां पथराव, पुलिस तरफ़ां लठबाज़ी ऐं ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमालु इलाइक़ो जंग जो मैदान बणियो। मोरे वेझो सेठार बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो, मासूम ॿाड़ीअ सुधो, 2 ॼणा क़त्ल, हिकु ज़ख़्मी। ॻोठ बागो सेठार में फायरिंग जी ॾेवट सबबि रज़ाक सेठार थरे ते मारिजी वियो। मासूम ॿाड़ी ख़ुशबू नवाबशाह अस्पताल नींदे रस्ते में दम ॾिनो। मीरपुर ख़ास वेझो तेज़ रफ़्तार ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर, 2 नौजवान जुदो शिकार। हयातियूं विञाईंदड़नि में अली हसन आरिसर ऐं संदसि दोस्त ज़ीशान आरिसर शामिल। हयात पिताफ़ी भरिसां नीगर शफ़न थई, मिसूवा में किरी ॿुॾी फौत। दादू सिविल अस्पताल में बिजली जी लोड शेडिंग ऐं गर्मी सबब वधीक हिकु ॿाड़ी फौत। हयातियूं विञाईंदड़नि जो अंगु 7 थी वियो। बावलपुर वासण औरत जी ताज़े ॼावल ॿाड़ी दम धणी हवाले कयो। गुज़िरियल ॾींहुं सिविल अस्पताल में गर्मी दौरान बिजली बंदि थियण सबब 6 ॿाड़ा फौत थी विया हुआ। सेशन जज मोहम्मद मुराद मेमण पारां नोटिस वठंदे ॿारनि वारे वार्ड जो दौरो, इंतज़ामिया खां पुछाणो, अमलदारनि खे रिकॉर्ड समेत पेश थियण जो हुकुम। पबजी गेम ज़रिए दोस्ती थियण खां पोइ भारत पहुतल जैकबाबाद वासण गिरफ़्तार। ॻोठ लालबग जखराणी वासण सीमा ज़ाल ग़ुलाम हैदर जखराणी 6 ॿारनि समेत नेपाल रस्ते भारत पहुती त रावपुर पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो। ग़ुलाम हैदर जखराणी चयो आहे त हू रोज़गार सांघी सऊदी अरब में आहे। खेसि ॿार वापसि कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। सीमा जो चवणु आहे त हूअ सचिन सां पढ़णे लाइ भारत आई हुई ऐं हुन सां गॾु ई रहणु चाहे थी। हैदराबाद में सुजन वाक़े ख़िलाफ़ पाकिस्तान सुन्नी तहरीक जे सॾ ते शटर बंद हड़ताल। सदर, चांदनी मार्केट, रेशम बाज़ार, क्लॉथ मार्केट, टावर मार्केट, गाड़ी खातो, स्टेशन रोड, गोल बिल्डिंग ऐं ॿियनि इलाइक़नि में कारोबार मुकमल तौर बंद।
कारकुननि जा हैदर चौक समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतजाजी मुज़ाहिरा। वफ़ाक़ी हुकूमत खां स्वीडन वाक़े ते गॾियल क़ौमुनि ॾाढो सख़्त एहतजाज रिकॉर्ड कराइण जो मुतालबो।